जॾहिं के क़ौम में शऊर आणणो हूंदो आहे त उन क़ौम जा शाइर पंहिंजी शाइरी जे ज़रिए इनक़लाब वारियूं शाइरियूं पढ़ी इनक़लाब बर्पा कंदा आहिनि। माज़ी में केतिरा ई इनक़लाब आया आहिनि जिन में शाइरनि जो वॾो किरदारु रहियो आहे। अॼु अवामी प्रेस क्लब मलीर पारां दरगाह माईनाणी बाग़ ते सिंध तोड़े मलीर जे तख़लीक़ आयल शाइरनि खे मञता तौरु मलीर मुशाइरो मुनक़िद कयो आहे, जंहिंजो उनवान आहे गदलाण खां पाक माहौल। छो त मलीर जेको आहे उहो माज़ी में सरसब्ज़ ग्रीन बेल्ट रहियो आहे। मलीर जी हमेशह कराची समेत ॿाहिरि मुल्कनि खे सब्जियूं फसल ऐं फ्रूट फ़राहम कया आहिनि, खाध पीत जी शयूं फ़राहम कयूं आहिनि। अॼु मलीर जी उहा सरसब्ज़ जेका ग्रीन बेल्ट आहे उहो ख़तमु थियणु तबाही जे किनारे ते पहुची चुको आहे। मौजूदा दौर में मलीर खे जेको गदरान वारो माहौल मिलियो आहे, जंहिंमें सिर्फ़ु गटरनि जो गंदो पाणी ऐं हर तरफ़ तबाही जेका आहे उहा रेगिस्तान जा मंज़र पेश करे रहियो आहे। इन सिलसिले में अॼु ही मलीर मुशाइरो मुनक़िद कयो आहे, जंहिंजो उनवान आहे गदलाण खां पाक माहौल। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन प्रोग्राम में मौजूदु सिंध जे सिंधी तोड़े बलोची शाइरनि ऐं हितां जी सियासी समाजी अदबी शख़्सियतनि सां, त हुन मलीर मुशाइरे बारे में पंहिंजे कहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कनि था।